नाज़रीन, सेवण वेझो ॻोठ करमपुर में हलंदड़ तरक़ियाती कमनि में मुबैना नाक़िस मटीरियल जे इस्तेमाल ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। इन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे धरती टीवी सेवण जो रिपोर्टर रियाज़ हुसैन जमाली। जी रियाज़ हुसैन जमाली, आगाह कजो। जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु सेवण तहलके जे तारीख़ी ॻोठ करमपुर में मौजूदु आहियूं ऐं जंहिं जॻह ते मौजूदु आहियां हीअ जेको आहे सो डिस्पोज़ल आहे जिथे ड्रेनेज जो पाणी ख़ारिज कयो थो वञे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त गुज़िरियल 8 महीननि खां वठी पब्लिक हेल्थ पारां जेको सीसी ब्लॉक ऐं ड्रेनेज सिस्टम जो जेको ठीको पब्लिक हेल्थ खे सिंध हुकूमत पारां ॾिनो वियो, पर अफ़सोस सां चवणो थो पए त उहो जेको ठेकेदारी वारो कमु आहे उहो मुकमल न थी सघियो आहे, जंहिंजे करे ॻोठ जे चारई पासा गटर जो गंदो पाणी फैलियल आहे। हिन गंदे पाणी सबबि ॻोठ में जेके सो केतिरियूं बीमारियूं पखिड़िजी वियूं आहिनि। उनखां पोइ जेको आहे सो हिते जेके भर पासे जा जेके घर आहिनि उहे बि ड्रही पट पइजी विया आहिनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए त बास ठेकेदार जेको पंहिंजी हथ ते क़ाइमु आहे, उनखां पोइ जेको हिन वक़्त ताईं जेको आहे सो कमु जेको आहे सो मुकमल नाहे करायो वियो। जेको थोरो घणो कमु हले पियो उन में जेको आहे सो 2 नंबर सिरूं जेके गाॾियूं इस्तेमालु कयूं पियूं वञनि ऐं जेको मटीरियल बि इस्तेमालु न पियो कयो वञे। उनखां पोइ जेके जिथे मोरियूं विझियूं पियूं वञनि घटियुनि खे घरनि जे अॻियां, उन्हनि में पिणु जेको सो सरिये जे बदिरां जेको आहे सो काठ जूं फटियूं जेके सनियूं इस्तेमालु पियूं कयूं वञनि उहे केॾी महिल बि किरी सघंदियूं। पर अफ़सोस सां चवणो थो पए त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जे तक जे हुअण बावजूदि जेको आहे सो पब्लिक हेल्थ खाते जे नाइली जे करे हितां जा माण्हू जेके बिटे अज़ाब खे मुंहुं पिया ॾियनि। हितां जे जेके इलाइक़े वासियुनि ऐं पंहिंजे जेके धरती टीवी खे ॿुधायो त असां मजबूर आहियूं, छाकाणि त असांजे ॻोठ जा माण्हू बासर आहिनि। जेकर असां ॻाल्हाईंदासीं त असांजे लाइ या जेके असांजे घरनि जे अॻियां नालियूं कोन ठहंदियूं या उन्हनि जा जेके पुलियूं वग़ैरह नंढियूं आहिनि उहे कोन ठही सघंदियूं। इन जे करे जेको असां उन्हनि ऑफ द रिकॉर्ड इहो ॿुधायो त असांजे ॻोठ सां वॾो ज़ुल्म आहे। बासर ठेकेदार असांजी हिकु बि नथो ॿुधे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त वॾे मुराद अली शाह या इंटीग्रेशन खे जेको आहे सो इन मामले जो नोटिस वठी जांच करणु घुरिजे। जी।